सिंध पब्लिक सर्विस कमीशन तरफ़ां चीफ म्यूनिसिपल ऑफिसर ऐं टाउन ऑफिसर जी भर्तियुनि लाइ वरितल टेस्ट इंटरव्यूज़ में वॾे पैमाने ते मेरिट जी लताड़ जो इंकशाफ थियो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन तरफ़ां टेस्ट जा नतीजा साम्हूं अचण बैदि सॼी सिंध मां नौजवाननि तरफ़ां शिकायतूं ऐं ख़दशा साम्हूं अची रहिया आहिनि। खोड़ सारनि सुञाण धुरियुनि बि टेस्ट जे नतीजनि ते एतिराज़ वारींदे केतिरा ई सवाल उथारे छॾिया। ज़रनि जो चवणु आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन तरफ़ां कुझु महीना अॻु चीफ म्यूनिसिपल ऑफिसर ऐं टाउन ऑफिसर लाइ वरितल टेस्ट में पास थींदड़ उम्मीदवारनि जी अक्सरियत जो तालुक़ अॻूणनि सूबाई वज़ीरनि, MPs, MNAs ऐं बासर कामोरनि सां आहे। अॻूणनि MNAs, MPs ऐं ऑफिसरनि जे औलादनि, भाइटनि, भाणेजनि ऐं ॿियनि रिश्तेदारनि जी अक्सरियत में पास थियण ते बासलाहियत नौजवाननि सख़्त ॻणिती जो इज़हार कयो आहे। सिंध जे हिकु सीनियर सहाफ़ी सोशल मीडिया ते सवाल उथारियो आहे त जेके उम्मीदवार IBA जी मार्क्सरी टेस्ट पास न करे सघिया उहे म्यूनिसिपल ऑफिसर कीअं थी विया। सुञाण धुरियुनि जो चवणु आहे त SPSC तरफ़ां म्यूनिसिपल ऑफिसर जी टेस्ट बैदि तकड़ा इंटरव्यूज़ करण ऐं तकड़ में नतीजा जारी करण मां साफ़ ज़ाहिर आहे त हिननि भर्तियुनि में वॾी करप्शन कई वई आहे। हिन टेस्ट ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में केस बि हलंदड़ आहे। इन बावजूदि नतीजा जारी करण में तकड़ कई वई आहे। ॿिए तरफ़ ज़रनि वटां इहा बि ख़बर पई आहे त टेस्ट में रहिजी वियल ऐं नज़रअंदाज़ कयल उम्मीदवारनि में अहिड़ा नौजवान शामिल आहिनि जिन जूं 80 खां 95 ताईं पासिंग मार्कूं हुयूं। सिंध जे सुञाण धुरियुनि नज़रअंदाज़ कयल उम्मीदवारनि इहो मुतालबो कयो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चीफ म्यूनिसिपल ऑफिसर ऐं टाउन ऑफिसर जी गैर मुनसिफ़ाणे नतीजनि जो नोटिस वरितो वञे ऐं मामले जी शिफ़ाफ़ जांच करे हक़दार उम्मीदवारनि सां इंसाफ़ कयो वञे।